कंदकोट में मेघवाड़ बिरादरी के नौजवान पारां सिंध में जबरी मज़हब तब्दील करण वारे अमल के खिलाफ गुलशेर मोहल्ला मारवाड़ी पाड़े खां ईश्वन कुमार, विक्रम कुमार, भजन लाल, कैलाश कुमार, दर्पण कुमार, संदीप कुमार लेलवाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब पहुता, जिते हिंदू न्याणियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियो, जबरी मज़हब तब्दील वारो अमल रोकियो वञे, पाकिस्तान में रहंदड़ बिरादरी के तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे जा ज़ोरदार नारा हया विया। हिननि चयो त कुझु ॾींहं अॻु हिकु उस्ताद जंहिं वटि इल्म जी रोशनी वठंदड़ मासूम न्याणियूं ऐं ॿार वञनि था, उनखे ज़ोरी मज़हब तब्दील करायो वियो, जंहिं अमल सां सिंध में रहंदड़ हिंदू अक़लियती बिरादरी में खौफ़ पैदा थियो आहे। शहदादकोट वाक़े ते इंसानी हक़ूक़ ऐं मज़हबी रवादारी जा अॻवान साम्हूं अची किरदार अदा कनि। असां सिंध में रहंदड़ सिंधी हिंदू ख़ौफ़ वारी ज़िंदगी करे रहिया आहियूं। जबरी मज़हब जी तब्दीली रोकण लाइ वफ़ाक़ी सरकार, सिंध सरकार ऐं हुकूमत वेठल अक़लियती नुमाइंदा किरदार अदा कनि। असांजो हिकु मुतालबो आहे त जबरी मज़हब तब्दीली अमल खे रोकियो वञे ऐं सिंध में रहंदड़ अक़लियती बिरादरी खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। हिंदू के न्याणे निके